जय झूलेलाल। अज असां ठाहींदासीं ब्रेड जो एक अहिड़ो नाश्तो जेको ॿारनि खे त वणंदो पर वॾनि खे बि वणंदो। ॿार स्कूल खणी वञी सघंदा आहिनि टिफ़िन में। और इहो असां नाश्तो जेको आहे महिमान अचनि त इहो नाश्ते में बि ॾेई सघंदा आहियूं। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। एक बाउल खणंदासीं, उन में सभिनी खां पहिरियों विझणो आहे बसर। एक वॾो बसर खयो आहे, बिल्कुलु सन्नो कटे खणंदासीं। गॾु खणंदासीं इन में एक गजर सफ़ा सन्नी कटे करे, शिमला मिर्च, इन में तव्हां बीन्स कॉर्न जो भी इस्तेमालु करे सघंदा आहियो। सावा मिर्च 2 बिल्कुलु सन्ना कटियल। इन सां गॾु विझंदासीं असां चिली फ्लेक्स अधु चमचो, मिक्स्ड हर्ब्स विझंदासीं, या ऑरिगेनो हुजे त ऑरिगेनो विझिजो, लूणु, थोड़ो सो चाट मसालो लगभग 1/4 चमचो, साओ मसालो, ऐं इन में विझंदासीं असां घाटी ॾही, यानी जंहिंमें पाणी न हुजे, जंहिंखे चइबो आहे हंकड़। इन जो पाणी कढी छॾिणो आहे, छाणीअ जो या कपिड़े जो इस्तेमालु करे ॾहीअ मां पाणी कढिणो आहे ऐं घाटी ॾहीअ जो इस्तेमालु करिणो आहे 1 कोप। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। ॾही अगरि छिडी हूंदी त असांजो मिक्सचर जेको आहे जाम लाइट ठहंदो और असांजी डिश जेका आहे बराबरि न ठहंदी। इन जे लाइ असांखे घाटी ॾहीअ जो इस्तेमालु करिणो आहे। चङी तरह मिक्स कंदासीं। इहा फिलिंग असांजी तयार थी वई आहे। इहा फिलिंग जेका आहे ॾाढी टेस्टी आहे। अचो त अॻियां हाणे वधूं था पिया। इहो नाश्तो ठाहिण जे लाइ ब्रेड जो इस्तेमालु करिणो आहे, त असां ब्रेड जा पासा कटे वठंदासीं पहिरियों। हाणे हिकु ब्रेड खे असां पहिरियों पन्नीअ ते खणंदासीं और वेलण सां इनखे वेलींदासीं जे इहा सन्नी थिए। कुझु बि न हयो आहे मां। ॾिसो, हिन तरह ब्रेड खे वेले करे उन मथां हल्को हल्को पाणी हणंदासीं पहिरियों। उन खां पोइ जेको असां ॾहीअ जो मसालो ठाहियो होसीं उहो विझंदासीं। वरी ब्रेड खे फोल्ड करिणो आहे पहिरियों। थोड़ो सो पाणी हणंदासीं। रोलर्स ठाहींदा आहियूं असां त हथ खे कीअं आलो कंदा आहियूं या ब्रेड खे आलो कंदा आहियूं, साॻे ई नमूने असां हिते ब्रेड ते पाणी विझी रहिया आहियूं और पन्नीअ खे ईअं फोल्ड कंदासीं। ॾिसो, टाइट करिणो आहे। अहिड़े नमूने असां हिकु टॉफ़ी तयारु कंदासीं। सो ॿिनी हथनि सां चङी तरह प्रेस करिणो आहे पहिरियों। इहा असांजी टॉफ़ी तयार थी वई आहे। अहिड़े नमूने असां इहे टॉफ़ियूं तयारु कंदासीं। हाणे इन्हनि खे करिणो आहे असांखे डीप फ्राई। त तेल गरम करे वठंदासीं, उन में हिकु हिकु करे इहो असां तरींदासीं। गोल्डन ब्राउन थियण ताईं इनखे तरणो आहे। इहो स्नैक्स जेको आहे ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। ॿार ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि इन में। इहो असां कुझु पार्टी हुजे घर में या महिमान अचणा आहिनि त उन्हनि जे लाइ बि असां इहो स्नैक्स करे तयारु करे सघंदा आहियूं। पहिरियों ई ठाहे रखिजे, पोइ जेॾी महिल सर्व करिणो आहे ओॾी महिल इनखे तरिजे और इहो ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। ॾिसो, कलर केॾो बढ़िया अची वियो आहे। गोल्डन ब्राउन थी वेंदो त हिन तरह पोइ असांखे इनखे कढणो आहे। अहिड़े नमूने सभु स्नैक्स तरे वठंदासीं असां। हे तरे वरितासीं। हाणे इनखे असांखे जेॾी महिल सर्व करिणो हुजे, प्लेट में विझणो आहे त ॾिसो, हिन तरह पहिरियों 2 पीसनि में इनखे कट करिणो आहे। जे कटींदासीं त अंदरि ॾही ऐं सभु जेके भाॼियूं हिन में पियल आहिनि उन सां इहो ॾिसण में ॾाढो बढ़िया लॻंदो। चवंदा आहिनि न, काई शइ अगरि अखि खे भाइजी वञे
त पोइ उहा वणंदड़ ई हूंदी आहे। साॻे ई नमूने इहो स्नैक्स जेको आहे ॾिसण में बि बढ़िया लॻी रहियो आहे त खाइण में ओतिरो ई टेस्टी आहे। क्रिस्पी और कुरकुरो सो ॾही ऐं भाॼियुनि जो हिकु स्नैक्स ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो कीअं लॻो। और अगर तव्हां मुझे चैनल के सब्सक्राइब न कयो हुजे तो ज़रूर सब्सक्राइब कजो और मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो त अहिड़ियूं कहिड़ियूं वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे तो उनखे लाइक कजो, मुझे चैनल के सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूर फॉलो कजो और मुझी वीडियो के ज़रूर शेयर कजो। और मुझो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगर तव्हां मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब न कयो हुजे तो ज़रूर सब्सक्राइब कजो।